ते गियूं बिरयानी जूं ऐं टे गियूं मिठे जूं 4.5 मण जेको आहे सो पाॾो कुथो अथऊं ऐं मुर्गी जेका आहे उहा आंदी अथऊं 2.5 मण। हाजी ठाठारो खान ठहियल 5000 रुपया नक़द। हाणे न ठाठारो आयो न हाजी आयो न ठहियल आयो 5000 छोली गई। चरिया लालू अकुल को कोको त कोन दिमाग़ में ठोकिया बाबा ॾिस न अॼुकल्ह जेके लिखाइनि था न उहो पहिरियां बुक था ॾिसनि त मथां घणो अंग आहे। 5000 ॾिसंदा घटि में घटि 3000 त लिखाईंदा न। ॻाल्हि बात ई कई। अरे ये 5000 मूंखां न भराइजां पोइ वरी। न कांटो छा थो सम्झी हे छो रखियो अथई? उहो चरिया ॻाल्हि खे सम्झ। मां 1959 में माण्हुनि जा सॾ भरिया। हा सही। उन ज़माने में बिरादरी में 100 150 ऐं ॿाहिरि वञ त 250 300। वाकई हाणे ॿाहिरि जेके बि सॾ आहिनि उहे मुंहिंजा 250 300 या बिरादरी में 100 150 भरियल आहिनि। हिन ज़माने में 2022 पई थी हले हिन ज़माने में भत करण केॾी महांगाई आहे। वॾो हाणे मूंखे ख़बर आहे त माण्हू साॻो ई 250 300 मूंखे ॾींदा। मूं कांटो रखियो आहे। कांटो ख़बर छो रखियो अथव? बाबा जेको मानी खाईंदो बाबा जेको मानी खाइण ईंदो उनजो वज़न तोड़बो। माना मानी खाइण खां पहिरियां उनजो वज़न तोड़ियोसीं। हा मानी खाइण वेंदो वरी मोट ऐं किले ते 500 रुपया। हले हा वॾो सियाणो आई। ये कंदा थी। अस्सलाम वालेकुम बिरादर। वालेकुम सलाम चाला कुछ हा कम मन्ना बाबा सब कुछ आहे। हा सब कुछ परे जो न वरी थोड़ो हट पेरे हट हिते चढ़ी पी। अरे एडा एडे कांटे ते चढ़ी पी। तुझो वजन तोड़बो। हां कांटे रे वजन तोड़बो। तुझो वजन तोड़बो बाबा। थोड़ा किते दी कुटली साहब लिखी से। हां 47 किलो। एॾो करो थियो आहे 47 किलो। हा नालो छा अथई? इहो थोरो रुमाल आहे हाणे तोड़ियो भला वज़न मथा निकिरी। नालो छा अथई? नालो आयो हाजी मोहतरम जनाब दरिया खान वैस। सॼो बुक तुंहिंजे नाले में लिखो आहे न। हाजी मोहतरम जनाब दरिया खान वैस। हाजी मोहतरम जनाब दरिया खान वैस। अरे सुलिख जी गरीब पार्टी हा बाबा हाणे तूं भरी वञ। हा छक कम का छिक। बस वही मजदूर से। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम साला कुछ चेक चंगो भलो मच्छी भलो ढोर देखो हां सब कुछ है। माना इहो इंतजाम। हां इंतजाम। मानी चारा बाका चारा। चलो बाबा हेला चलो हेड़ा पहिरियां वज़न तोड़। अच्छा जो वज़न तोड़ है। बाबा वज़न तोड़ाईंदासीं पहिरियां वज़न तोड़ थींदो हिते। बाबा चिमड़ी पवंदुसि त पोइ मूंखे केरु छॾाईंदो? कोन चकम कयो पुट ही चिमड़ी पवंदो। हा चलो बाबा नालो छा अथई? नालो? हा अरे मुंहिंजे नाले जी ख़बर कोन अथई? न ख़बर कोन अथई? न अरे ख़बर कोन अथई? मितेरो लिखी दे रखे। मितेरो 55 किलो लाओ बाबा। 55 किलो हल बाबा हल बाबा हल मितेरो 55 किलो खेर सा मितेरो 55 किलो। दरिया खान रेस 46 किलो मितेरो 55 किलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मानी क्या रहा ना? मानी का नुहानी साहब माशाल्लाह लाजी हयाती। मेरा वज़न तोड़ा छा को मां को जायो वज़न तोड़ा खेरता है। बाबा मेरा नहीं मना सा तोड़ी था तो कुछ कंदो त कान मैं कुछ कोन कंदा। हेलो बाबा लिखो 56 किलो। 56 नालो छा अथई? अरशद अली कादम अली शौकत अली बरकत अली चंद बहादुर। अरशद अली शौकत अली बरकत अली चंद बहादुर। अरशद अली शौकत अली कासिम अली शौकत अली चंद बहादुर। हा ठीक आहे आयो। सॼो गोठ सां बोलो चंद्रा खा जा बा पेट भरे। भरे खा जा त पैसा वठंदा मगे पट्टी दा कम के प्यारी हेला तू पानी जबरदस्त आला में बन सब बाका खाई केडी वली करी गिला करण वाला गिला कंदा न पैसा छिके वठंदा तू चरियो थियो। साईं बिस्मिल्लाह यार ये असांजे दौर वारा हज में भला आवे चला। ॿियो हेॾो छनो आहे त मानी में कुझु बि कोन्हे।
ओयो थई इहो को पैसा जे चक्कर माने कुछ कोने को ओ बने था बाबा मानी भली भली है छा हे मिठो हेडा होने की बिरयानी होडा पाडे गोश्त कोफ्ता मूंखे कसम आहे तुंहिंजे हिन सॻे भाउ जो मां 3 गिलास रुगो मां पाणी पीतो आहे। लेकिन पानी छो पीतो थी छा तकलीफ़ हुई न बाबा मज़ो ई कोन आहे मानी में यार इहे थींदो आहे। मिठो खाईं मिठो 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 था खाऊं असां मिठो असां जहिड़ो जा मिठो असां चाचो हाणे असां विझो आहे हाणे मिठे जो नालो था ॿुधूं न त असांखे अलाए छा थो थिए। पोइ मिठो खाईंदा न आहियो न मिठे मिठो चाहे कुझु बि न खाधो खाई न पियो त चाचो सम्झी विढ़ी सां न विडियो मां ॾाढो हा विडियो आया त खाधो कोन अरे लिखरा वाला पैसा घणो लिखराई हा तमे नालो जी लिख हा मोहतरम जनाब हाजी मोहतरम जनाब हाजी दरिया खान रेस रेस ओ त लिखियल आहे लिखला लिखियल आहे न रेस लिखो अथई रेस बि लिखियो अथई रेस लिखला रेस कहीं थोरो मोचारो करे छॾ हा लिख तूं हा अचे हज़ार ॾेखारे 500 बीजा एॾा वज़न तोरा पे मेरा वज़न तोरा खाधो छा थी ख़बर थी पए वज़न बीजा थोरो बस अब त घणो हो पहिरियां 46 4 किलो वधियो आहे 4 घणा थिया अथई 47 4 जो 50 किलो 4 किलो वधियो आहे 500 रुपया फी किलो 4 किलो वधियो हाणे असां तो ॾे 2000 रुपया कढ हाणे 2000 छा मां 3.5 किलो पाणी पीतो आहे ओ ॾाढो ऊंचाई में पाणी जो मानी पई आहे सभु कुझु पियो आहे मानी खान पाणी पीती असां बदलूं जा एॾो मसालो मानी में मसालो मिठो खाई आहे मिठो असां चिड़े मिठो असां चाचे नालो चङी कई आहे जो मिठे जो नालो थो वठी बाबा पैसा ॾे वाडे चल 1500 रुपया झेड़ो थोरे शादी आहे ख़ुशी आहे मिंट कर बाबा ॾिबो बिरादरी आहे बाक़ी बंदूक खणण जहिड़ो कमु था कयो ॾिनो बनो अचे 500 रुपया ॿिया बि ॾे बाबा ॿियो छा पिलाई थो चओ बाबा 500 रुपया ॾे ॿिया केॾा ॼमा केड़ा पगी असां कांटा छाजले रखिया अकुल थी कोन थई 500 रुपया थाने ते हा 2000 रुपया हाणी लिखांस न रेस हाजी दरिया खान हाणी ठहे न 2000 रुपया बाबा अबा मूंखे किराओ ॾियो मां वञा जोई थी पंध में थो थिया अरे मामा बाहू तो ये अरे हल रे असां खता ते खर्च सिपाही ईसा बुढला बोड़ा बाबा हल बाबा हिकिड़ो सो भला थाने है कुर्सी अल्लाह मुझे दबा अल्लाह तो मुझे दबा भाई जो खारो तने था पिटन मसालो वडो आहे यार ओडा रेस वेठो लिख रहा है 2000 में लिख रहा है कोडियन थी लगे हल गंज ईंदा तोरी दा याला नंदन निकरी पई अरे या मानी खाई तो वणे तो अरे एडो पक्को पीस बात में भी तो ठीक ये जो सक दिमाग तो सामू वाले जे मुंह में लगो मानिया बाबा असल में गाल ये है तो ये पीस दा टियो डी ठहराया थथा थी यार थथा अरे गरम करे रखदा कयो ना पर वो मानी भला किछो पाए खादी लाए खादी भला है खादो लाए तो वो बस दो ना तो पीस ना है खादो तो टेबल जो कपड़े में वात में दोंदो ये के तो थी सखेड़े अरे जल्दी कर तुम और कांटे पे चढ़ जबा कमी छो कमी सलाह है मानी खाती खुदा जी मार पई अरे जी गर्मिया पको पकोंदा रखो गट्टा लाए तो मानी खाओ गट्टा बदे रासा जी मर्जी आ मानी दे वेही होती बाकायदा मैं समझियो आ मानिया खबर पई थी ये पूटियो ये पिया ये कोफ्ता ये भी है ओ पिया वजन तोरा वजन छा वजन तोरा है खाधा सही वजन तोरा है वजन जैसा वादो कर आहे सबले घणो बा नालो तो ते मितेरो ही ना मितेरो मीम मस न दिएंते तारो वडो छो अरे हां अब सेल 55 अरे बाबा लिखीस हां 55 सवेल हो हां हाने 55 में 55 60 61 किलो बाबा छाती पियो एने सिद्धो थिया पोछा ला मिशन दो बनी खुदा जी सनाई दी इने जे हिसाब सा 61 किलो जे हिसाब सा 2000 आई जा 6 किलो वधो तो ना हां 6 किलो ये थी तो ना 6 किलो ने सावा थियो न बाबा 5 का 3000 बाबा छाजा 3000 बाबा 3000 जान छड़ा छाजा 3000 अरे मुके सब खबर आ बाबू मरहूम जे पता गुजारे जो ना हां उन वसियत में मुके लिखी दिनो
त लालू वारनि सां मूं हेतिरो खाधो, हुननि मूंसां हेतिरो खाधो, हुननि मूंसां हेतिरो खाधो, हिननि मूंसां हेतिरो खाधो, जेतिरो खाधो ओतिरो लिखाईंदासीं। ओड़े अपने मुंहिंजे तड़े ज़माने जी ॻाल्हि थो करे बाबा। ही नओं ज़मानो आहे, 2022 थी विया आहिनि। हाणे महांगाई वधी वई आहे, हाणे कांटा रखंदासीं, जेतिरो खाईंदो उहो वज़न तोरे ओतिरा ॾोकड़। बाबा जल्दी करे जान छॾा। न न न न उन टेम में चाह घणे ॾे? अरे रुपियो ओ हिन महिल घणे आहे? 20 रुपया 40 रुपया आहे। 40 रुपया 30 रुपया ताईं कट थो थिए न भागो। पकड़ धोई पवंदो परे। बाबा बाबा ॾे जल्दी कर। 101 रुपया खाईंदुसि। बाबा 101 रुपया पैसा कढ पहिरियां, पैसा कढ। 101 हा लिखूं था पर पैसा कढ। हिकिड़ो मिंट पाण खे नज़र न ॾेई 100 भई ॾह था थो मां वञा। फ्रेंड छॾा पुट मूंखे छॾियो, मां चवां थो पैसा कढ। अरे मां ॿुधाईंदो साहब, पैसा कढ पैसा। अरे मां हेॾे मुंहिंजी मोबाइल रखिजे, मां केस कंदो साहब। पूरा हले कर वञी किरायो करे वञ। न मां मूंखे 50 पैसा ॾियो। मां चवां मूंखे 50 पैसा बुक हलो बाबा, मूंखे बुक पाड़ियो साहब। हलो हथ झलियो थी त लखापति थी वही तोर अहिड़ो त ईअं कमु कबो। मानी कमाल यार हे शरीफ़ माण्हू अथई, ॾाढो दिलबर अथई। ॾोकड़ जाम ॾींदो वञो असांखे। थोरो हेॾे मानी कमाल वज़न थोरा हाणे ख़बर पए त केतिरो खाधो। मानी कमाल जी छा त मिठो, बाबा छा त वाई, छा त नालो छा हुसुन? अरशद अली शौकत अली कासम अली। न बाबा अरशद अली कासम अली शौकत अली बरकत अली चंद बहादुर। अचन बहादुर लिखियल आहे। वज़न घणो? 56 56 माना 56 4 थिया 60 63 माना घणा किलो? 7 किलो वधीक। 7 किलो मानी वाह जी न तई करे कमाल मिठो खाधी। अतो का बारे का पोइ पुछला मिठो खाधो। बाबा हाणे न लिखो 3.5 3000 कीअं बाबा? छो? 56 पहिरियां 63 हिन महिल जो अथसि। हा 4 किलो हिकिड़ा हा ऐं 7 किलो थिया न। 7 किलो पोइ 500 रुपया फिक्र, 535 3.5 बाबा साहब तोड़ जे हिसाब सां माना किलो जे हिसाब सां पैसा था वठूं था। तूं घणी मानी खाई आहीं सम्झ न ॻाल्हि। बाबे अल्लाह ॾिने त मूंखे 500 ॾिना, किथे वञी 500 ॾिस तलाशी वठो, तलाशी वठो। हेॾे हेॾे थोरो हेॾे चोपल आई चोपल छो था थोरो मारियो छो था? चोपल 3.5 ठीकु आहे। कमीस मोबाइल हा किराए जी आहे। हा किराए जो कमीस लाई कमीस छो था? कमीस ला कमीस ला बाबे अल्लाह नालो था लिखायो सॼे बुक ते नालो चंद बहादुर अरशद अली शौकत। जल्दी कर, देर न कर। मारियो छो था? मिठो खाधो ई? हा सॼी जंहिं खाधो मूं कहिड़ो ॾोह पौधो सॼी जन पौधो 500 ॾिना अथमि बाबे अल्लाह ॾिना न पर बसि इहे न कयो। लालू कमीस बि थी, हे मोबाइल बि थी, हे 500 बि थिया, अञा पैसा थियनि था। मिठो खाधो त सम्झियो पैसा कांच में तू। अरे मुंहिंजो बाबो हलाए ॾिनो।